بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله كما ينبغي جلال وجهه وعظيم سلطانه. الصلاة والسلام على نبينا محمد وآله. جيت دوستن کی خبر آئی اسانجو درس جو کتو روزانو تأملات قرآنية. الله تعالى اسان کے حکم کرے تو افلا يتدبرون القرآن، چو قرآن کے تدبر چو کندا کن، تفسیر چو تا کرے پڑھن، دل سان چو کندا پڑھن، ہن قرآن جو فائدو وٹھن. یہ قرآن رگو معجزہ ہے پیرا کھا بھی پچھاڑی تھی. اञا त इंसान हिन जा मौजिज़ा 100 मां 10% बि कोन खोलिया आहिनि. 1400 साल गुज़री विया आहिनि. कुझु असां खां अॻु में, कुझु नबी करीम टाइम में मौजिज़ा खे ख़बर पिया, के हींअर बि खे ख़बर पए. कंहिं शयुनि जी असांखे अञा ख़बर कान पई आहे, अॻिते जेके माण्हू ईंदा उन्हनि खे ख़बर पवंदी. सो असांजो हीउ दर्स आहे 44 नंबर. 44 नंबर असांजो सिलसिलो जेको आहे इहो आहे. अॼु जेके अलाह ताला जे आयत सूरत ज़ारियात मां जेके अलाह साईं उन आयत वमिन कुल्लि शैइन ख़लक़ना ज़ौजैन लअल्लकुम वमिन कुल्लि शैइन ख़लक़ना ज़ौजैन लअल्लकुम तदक्करून. अलाह साईं चए थो मां हर शइ मां यानी ज़ौजैन पैदा कयो आहे. ज़ौजैन यानी नर मादी, ज़ौजैन. ऐं ॿिए उलमा के चवनि था त नर मादी इहा हिते सिफ़त न आहे. ज़ौजैन हर शइ ऐं उन जी बदिले में उन जी अक्स ज़रूरु अलाह साईं पैदा कई आहे. पर ज़ौज जीअं अरबी में मर्द खे, घर वारे खे, मुड़ुस खे, पंहिंजे खे माई मुड़ुस जेके माईअ खे ज़ौजा चवंदा आहिनि ऐं मर्द खे ज़ौज चवंदा आहिनि. हिते त आयत में सिधो सो ज़ौजैन, ज़ाल मुड़ुस. केर बि हिते चवंदा आहिनि भई ज़ाल मुड़ुस वारा जेके हुजनि अंदरि अचनि त चवंदा ज़ौजैन किथे. हिते त आयत ईअं थी यानी वाज़ह थिए. ॿियूं बि आयतूं खोड़ इन ईअं आहिनि इन जे बारे में, पर उलमा जी तफ़सीर आहे त यानी अलाह साईं चए थो मिन कुल्लि शै, यानी हर शइ जेके हिते कोन में जेके ज़मीन ते शयूं आहिनि, हर शइ शइ आहे. उन्हनि जे ई अलाह साईं चए थो मिन कुल्लि शैइन ख़लक़ना ज़ौजैन लअल्लकुम तदक्करून. त यानी हर शइ मां नर मादी पैदा कई आहे अलाह ताला. ऐं तव्हां इन में सोचो ऐं सम्झो. हाणे इन में उलमानि जो कुझु तफ़सीरूं पहिरियों जूं घणियूं मुख़्तलिफ़ आहिनि. हाणे हिन वेझे टाइम में मट ते थियनि त हाणे हिननि ॾिठो त जे ज़ौजैन था चऊं त ठीकु आहे, इंसान आहे त उन में मर्द बि आहिनि मायूं बि आहिनि. जिन आहिनि उन्हनि मां मर्द बि आहिनि मायूं बि आहिनि. पखी आहिनि, हर पखी मां नर मादी आहे. जानवर जेके आहिनि ॾिस ज़मीन ते आहिनि, गधा, घोड़ा, मेंहूं, ढगियूं, रिढूं, इन्हनि मां बि नर मादी आहिनि. मच्छियुनि में बि नर मादी हर शइ आहे. अलाह साईं चए कुल शइ, हर शइ अची वई इन में. पर हाणे हींअर जेके आख़िरी टाइम में ॾिसनि था त जेके इक्तिशाफ़ात नवां नवां ॾिसनि था त उन में छा आहे त वणनि मां बि ॾिसो जीअं खजी आहे, कतल आहे, त उन में नर मादी आहे. नर जेको आहे उहो सिर्फ़ु यानी पौंडर वांगुरु कढंदो आहे हिकिड़ो फरो, उहो पटे वरी मांदी में विझंदा आहिनि खजीअ में, त पोइ उहो कतल मिठी थींदी आहे. जीअं न त मिठी न थींदी, गिटरी थींदी. यानी खजियुनि जे नमूना सभई नारेल नमूननि जा तक़रीबन हिते 40 नमूना ॿुधाइनि था. खजी जा नमूना आहिनि मुख़्तलिफ़. खजी न जेके के खजियूं आहिनि उहो कतल न कढंदियूं आहिनि, जीअं नारेल जी शिकिल या ॿी शयूं, उन्हनि जा बि नर मादी ॾिठा अथनि. ठीकु आहे. ॿियूं शयूं छा वञी मिसाल जेके सिमार आहिनि, जीअं सिमार जा हींअर आख़िरी हिकिड़े आलम ॾिठो त जेके वाङण थिए थो सब्ज़ी मां, त को मुख़्तलिफ़ के ॾिसंदे थुल्हो वाङण थो थिए, को सन्हो टुगो थो थिए. उन्हनि जे पोयां वरी निशान करे तस्वीर करे ॾेखारियईं त इन मां बि नर मादी आहे. नर जे पोयां जेके हेठां पछाड़ी मां तव्हां ॾिसंदव त उन निशानी हिकिड़े जी ॾिघी हूंदी, लकीर वांगुरु, ॿिए जी वरी न. अजीब अजीब शयूं ॾिसो. 1400 साल ई क़ुर में असांजे नबी करीम खे अलाह ताला ॿुधाए छॾियो हर शइ मां नर मादी. ऐं पुराणे टाइम में त उलमा लिखियो त जेको असीं मिसवाक ॾंदड़ ॾियूं था उन ॾंदड़ में नर मादी आहे. जेकी मांदी जेकी पाड़ उन मां ॾंदड़ पटे उहा थधी हूंदी आहे, थधी तबियत जो ॾंद ॾींदो त इंसान खे गरम न लॻंदो. ऐं नर जेको आहे उन ते वरी उन जी पाड़ में उन मिसवाक ते भला वांगुरु निशानियूं हूंदियूं आहिनि, यानी ॾिघियूं. उहो सफ़ा तेज़ हूंदो, वात में विझंदे वात सड़ंदी, ॼण की मिर्च, उनखे चवंदा आहिनि दकर, ही नर आहे. ईअं हर शइ मां अलाह ताला ॾिसो त हर शइ मां वेंदे उलमा ज़र्रा जेके आहिनि, जेके ज़र्रा जेके उन ॾिसनि था त हिन जहान में जेको असीं साहु खणूं था अंदरि वञे थो, उन मां बि
ॿ नरमांदी। ऐं हींअर आख़िरी उलमा जेके आहिनि साइंसदान ऐं अंग्रेज़ उन्हनि चयो त जेके इंसान खे जेके ॾिसंदा आहिनि खून कढी त ॾिसंदा आहिनि त हीउ पुटु अथसि या न, जंहिंखे उनखे हींअर चवंदा आहिनि इहो इल्मु जेको जंहिंखे हींअर DNA चवनि था, इन में बि ॾिठनि त इन में अंदरि खून कढी ॾिसनि था त हिकिड़ो नर आहे, हिकिड़ो पासो ॿिमांदी आहे। सो एतिरे क़दुरु हाणे असांजे नबी खे उन टाइम जी त ख़बर कान हूंदी त अहिड़ो इल्मु ईंदो अहिड़ो, पर अलाह ताला जो मौजज़ो आहे क़ुर असांजे हथ में। त DNA में बि ॾिसनि था त ॾिसंदा हूंदा त जीअं ॼारी हूंदी आहे न, उहा कंप्यूटर में ॾिसण में ईंदी, हिकिड़े पासे नर हूंदो ॿिए पासे मांदी, उहो हिक ॿिए खे हथ विझी ऐं काबू कयो बीठा हूंदा आहिनि। त ॾिसो त इहे मौजज़ा असां ॾिसूं था त असां इनखे तफ़कुर कयूं, इन में सोचूं, इन मां फ़ाइदो वठूं त अलाह ताला जो मौजज़ा असांजे क़ुर में केतिरा रखे छॾिया। उलमा चवनि था त हर शइ के इहा थी जंहिं शइ में साह आहे, ऐं जेके शइ में साह न आहे जीअं वण आहिनि, सब्ज़ी आहे, त उन्हनि में बि नरमांदी करे छॾे अथऊं अलाह ताला पैदा करे छॾियो। पर कंहिं शइ जी असां ख़बर पई आहे, कंहिंजी अञा इंसान खे ख़बर कान पई आहे। बाक़ी जानवरनि मां हर जानवर नरमांदी आहे, नरमांदी। उन में त ॿी बि आयतूं आहे जेकी सूरत नज्म में अलाह साईं चए थो वअन्नहु ख़लक़ الزوجين الذكر والأنثى। हिते ही अलाह ताला थोरो आयत में हिते मर्द ऐं यानी ज़कर उनसा उन जो ज़िक्र कयो त यानी ॿ शयूं नर मांदी पैदा कयो हर शइ में। इहो उलमा चवनि था त ही आयत हुन आयत में त ही साह वारे शयुनि खे आहिनि। बाक़ी जीअं जबल आहिनि, वण आहिनि, उहो ज़ौजैन हुननि में थींदो बितदाद, यानी हिकिड़ी शइ उन जी अक्स उन रात में वरी अलाह साईं चए थो इन में आयत में वमिन कुल्लि समरात जअल फीहा ज़ौजैन इस्नैन। अलाह चए थो हर फ्रूट मां उन मां बि ज़ौजैन ठाहिया आहिनि। हिते नरमांदी जो ज़िक्र कोन्हे, पर ज़ौजैन ज़ौज जो लफ़्ज़ आयो ऐं ज़ौजैन, त उन मां बि कंहिं शइ जी ख़बर पए थी। जीअं खजी जी ख़बर पई आहे त नर हूंदो त कतल न ॾींदो असांखे, मांदी हूंदी त ॾींदी। काफ़ी शयुनि जी अञा ख़बर कान थी पए, जो इल्मु अञा एतिरो उन में वसी न थियो आहे। त इहो सूरत राद में 3 आयत 5 आयत ताईं इन में बि ॾिसो। वरी उलमा चवनि था त इहो ज़ौजैन हर शइ में अलाह साईं चए थो राति ॾींहुं आहे, ذكر الليل والنهار والشمس والقمر والسماء والأرض، इहे सभु मुदाद आहिनि, यानी हिकिड़ी शइ उन जी बरअक्स। राति आहे त वरी ॾींहुं बि आहे, इहे शयूं ॿ शयूं थियूं। الشمس والقمر सिज आहे वरी चंड आहे, वरी आसमान आहे والسماء والأرض आसमान ऐं ज़मीन, इहे शयूं मुदाद थी वियूं। ज़रूरु न आहे त नर मांदी हुजे, ज़ौजैन इन लफ़्ज़ में शामिल थी थो वञे। तो अलाह जो मौजज़ो ॾिसो, क़ुर में असां वटि आयतूं जेके असीं पढ़ूं था, असांजी उन्हनि जे आयतुनि जी ख़बर ई न आहे त असां कीअं इन्हनि जो ईमान असांजो वधंदो इन पढ़ण मां। त इंसान जेॾी महिल पढ़ंदो ऐं उन्हनि जी माना सम्झंदो त पोइ त हुनखे ईमान वधंदो, ईमान ताज़ो थींदो। तंहिंजे करे असीं दोस्तनि खे चवंदा आहियूं त क़ुर जो तर्जुमो पढ़ो, उन जा मौजज़ा कढो। ऐं सिर्फ़ु असांजो इहो हुकुम कोन्हे त भई दौर कयो बसि। त हीअ ॾिस सूरत आहे, सूरत ज़ारियात जो आहे, वमिन कुल्लि शैइन ख़लक़ना ज़ौजैन लअल्लकुम तज़क्करून। अलाह चए थो हर शइ मां नरमांदी ठाहियो आहे, ज़ौजैन। हिते नरमांदी जो ज़िक्र कोन्हे, हिते ज़ौजैन आहे, यानी राति आहे ॾींहुं आहे, मुदाद इन थियो, यानी सिज आहे चंड आहे, इन मुदाद अक्स थी वियो। इंसान जेके हथ आहिनि ॿ ॾिसो, हिकिड़ो हथ आहे साॼो, ॿियो खाॿो, अखियूं आहिनि ॿ आहिनि, नासूं आहिनि ॿ आहिनि, चप आहिनि ॿ आहिनि, टंगूं आहिनि ॿ आहिनि। ईअं हर शइ में अलाह साईं ॾिसो था त हिकिड़ी शइ उनजी वरी मुदाद बि ठाही आहे। त किथे चयो अथसि यानी ज़कर वल उनसा, नर मादी, जीअं साह वारी शयूं आहिनि। ऐं जेके जमादात आहिनि, जीअं जबल आहिनि, वण आहिनि, उन्हनि में ज़ौजैन चयो अथसि। वॾो हिकिड़ो इल्मु आहे, इंसान क़ासिरा जी सॼी ज़िंदगी गुज़ारे छॾे त बि पूरो कोन थींदो इहो इल्मु। असांजी कोशिशि हूंदी आहे त असां जेतिरो तालिब इल्मु आहियूं थोरो थोरो पढ़ूं था, जेको असांखे सम्झ में अचे थी दोस्तनि खे बि ॿुधायूं, त इंसान जो ईमान हिकिड़ो वधंदो। त हीउ क़ुर शइ ॾिसो, 1400 साल नबी करीम मके में ॼाओ, न इल्मु एतिरो हो, न मदरसा हा, असांजो नबी करीम उम्मी हो, अणपढ़ियल, पर एॾो इल्मु केॾां आंदई। इहो जे अलाह जे तरफ़ां न अचे त हीउ कीअं असां नबी करीम खे ख़बर पए हा इन शयुनि जी। हर शइ ॾिसो अलाह साईं चए थो ज़ौजैन इस्नैन,
पर हीअ अलाह जे तरफ़ां क़ुरान आहे, असांखे असांजो यकीन बि आहे, पर हिननि आयतुनि सां ऐं हिननि इल्म सां जेके हींअर अॼोका आलिम साइंसदान इहे कढनि बि था हर रोज़ नयूं नयूं शयूं, क़ुरान जा मौजिज़ा मुस्लमान ऐं ग़ैर मुस्लमान बि था कढनि। इन्हनि सां असांजो हिकिड़ो ईमान वधे थो। अलाह ताला असांखे तव्हांखे तौफ़ीक़ ॾिए ऐं इहो ईमान असांजो सदाईं मथे हुजे। हिते हिकिड़ो किसो दोस्तनि जे लाइ आणियो था त ॾिसो सदके जो केॾो इंसानु मुहताज आहे। हीअ हिकु किसो अचे थो, इहो किताब नशूर हज़रत तनूखी। इहो किसो अजीब लॻे पियो त हिकिड़ो हुकुमरान तमामु ज़ालिम हो उन टाइम में, ऐं आलिमनि खे पकिड़े ऐं उन्हनि जेको बि उनजो एतिराज़ कंदा हुआ या उनजे हुकुम ते राज़ी न हूंदा उन्हनि खे मारे छॾींदो। त हिकिड़ो जेको अबा जाफ़र बिन बुस्ताम, इहो जेको ज़ालिम हूंदो उहो हिकिड़े मौलाना जे पोयां हूंदो, इन खे मां केॾीमहिल बि पकिड़े क़तलु कयांसि। पर हीउ जेको वली हो, अलाह जो जेको बुज़ुर्ग आलिम हो, उहो छा कंदो, उनजी माउ जेके हर रोज़ जेमहिल राति जे टाइम में मानी ठाहींदी त हिकिड़ी ड्रगड़ी वधीक ठाहे ऐं हिन पंहिंजे पुट जे हंध जे वेठा लिकाए रखंदी। पोइ सुबुह जो हू वेंदो हो न त चवंदी हुअसि हीअ वञी कंहिंखे ग़रीब खे ॾेई पोइ वञ। पोइ इहो सदाईं कमु कंदो हो। ऐं पोइ हिन ज़ालिम हिन आलिम खे ॿधाए खणी वियसि त जेल में विझईंसि त बसि अॼु सुभाणे हिनखे क़तलु थो कयां। 2-3 दफ़ा हुन उमेद कई इहा त बसि अॼु मारियासि थो उफट। ज़ालिम हो हुकुमरान अबू जाफ़र, इहो जेको बस्तामी आलिम हो ऐं जेको उन पोयां जेको हो उहो वॾो ज़ालिम हो, उहो उन टाइम जो हुकुमरान हो। हुकुमरान जो इब्नुल फुरात इहो वज़ीर मुक़्तदिर, इहो वज़ीर हो उन टाइम में। त हीउ जेको अबा जाफ़र बुस्तामी, इहो जेको आलिम सॻोरो हो त हिन मां सदाईं सदको हर रोज़ कढंदी हिकिड़ी तगड़ी, हिनखे जेल में विझई त अॼु सुभाणे हिनखे मारींदुसि। काफ़ी आलिमनि खे जेके हिन जे हुकुम ते राज़ी न हूंदा या हिन जे हेठां न कंदा हुआ त उन्हनि खे उफट मारे छॾींदो। जॾहिं बि ॾिसंदो हो त हिन खे जेॾीमहिल मारण जी कोशिशि कंदो त हिनखे का न का शइ यानी अॻियां का मसरूफ़ी थी वेंदी, वरी ॿी शइ कम में मसरूफ़ थी वेंदो। पोइ हिकिड़ो दफ़ो हुनखे घुराई, चई त तूं अचु, मूं ख़्वाब में ॾिठो आहे, मां तोखे जॾहिं बि अबा जाफ़र मां तोखे जॾहिं बि मारण थो कोशिशि कयां त ख़्वाब में ॾिसां थो त तुंहिंजे विच में तुंहिंजी माउ हिकिड़ी ड्रगड़ी खणी बीठी आहे ऐं चए थी त मुंहिंजे पुट खे तूं हथु न लाए सघंदे। छा मसइलो आहे? चई मूंखे ख़बर कान्हे, जवाबु ॾे। चई न सदुक़नी, सची ॿुधा छा आहे इहो। मां जॾहिं बि कोशिशि कयां थो तोखे मारण जे लाइ त तुंहिंजी माउ थी मुंहिंजे अॻियां अचे ख़्वाब में ऐं हिकिड़ी ड्रगड़ी खणी विच में खणी बीही थी रहे। त हुन चयसि मूंखे ख़बर कान्हे, इहा वधीक मुंहिंजे अमड़ खे ख़बर हूंदी। त हुन ज़ोर घणो भरियसि, पोइ चयईंसि हा, त मां जीअं नंढिड़ो ई हूंदो हुउसि, जीअं तालिब इल्म थियसि त इहो अम्मा मूंखे ड्रगड़ी हर रोज़ ॾींदी हुई, राति जो ठाहे छॾींदी, सुबुह जो मां निकिरंदो हुउसि उहा ड्रगड़ी कंहिं ग़रीब मिसकिन खे ॾींदो हुउसि। सॼी ज़िंदगी मुंहिंजी इहा ई थी रही। पर हाणे जेॾीमहिल मां जेल में आहियां त इहो हफ़्तो 2 हफ़्ता मूंखे इन जी ख़बर कान्हे। चयईंसि त मां सदाईं तुंहिंजे क़त्ल जे लाइ तरार बि तयारु करे छॾींदो तोखे क़त्लु कयां, पर तुंहिंजी अमड़ तोखे ईंदी हुई, तुंहिंजे ख़्वाब में मूंखे ईंदी, चवंदी त मुंहिंजे पुट खे तूं हथु न लाए सघंदे ऐं अॻियां इहा ड्रगड़ी खणी बीहंदी कतुर्स। किताब में लिखे थो जीअं न जंग में खणंदा आहिनि लोह अॻियां, तरार या तीर उहो अॻियां उन में धकु लॻे। चए त तुंहिंजी अमड़ खणी इहो ड्रगड़ी मानी जी वॾी हूंदी ऐं इब्नुल फुरात जे अॻियां बीही रहंदी त तूं मुंहिंजे पुट खे कुझु न करे सघंदी। त हुन जेॾीमहिल सची ॿुधायसि त इहा मां ड्रगड़ी हर रोज़ सदको ॾींदो आहियां, चयईंसि निकिरो अॼु मुंहिंजे घरां हितां बंगले मां, मां तोखे केतिरो दफ़ा बि कोशिशि कई त मां तोखे उफट मारियां, पर मां ॾिसां पियो त इहो जेको सदको तूं कढी पियो इहो तोखे मूंखे बचाए पियो। तूं वियो, मां निकिरी पोइ अबू जाफ़र बुस्तामी अमर ॾे वियो, पंहिंजे माउ ॾे, हुनखे चयो मां तूं जेको ड्रगड़ी मां जेल में पियुसि त तूं कढंदी? चई हा, मां कॾहिं बंदि न कई आहे ड्रगड़ी। सो ॾिसो सदको केॾो न हिकिड़ी मुसीबत खे टारे थो। नबी करीम जे हदीसुनि में काफ़ी अचे थो त इन सदका तदफ़उल बला, हिकिड़ी मुसीबत खे टारे थी। त ॾिसो त हू ड्रगड़ी हिकिड़ी हर रोज़ ॾींदी सदको, त हिनजे पुट जी मुंडी बची पई, जीअं न त काफ़ी आलिमनि खे इब्नुल फुरात क़त्लु करे छॾियो। त जो इहे हक़ चवंदा, हक़ जा आलिम हूंदा, त इंसानु कोशिशि करे सदको न बीहारे खणी, जीअं सहाबी कंदा, कॾहिं बसर बि सदको कढंदा, कॾहिं कतल कढंदा। न हूंदी त नबी करीम चए थो इत्तक़ुन नार वलो बिशिक़्क़ि तमरा,
जे तव्हां कुझु बि नथा करे सघो सदको, अधु क़तल जी ॻड़ी जी बि इंसानु सदको करे ऐं दोज़ख खां बचे, क़यामत ॾींहुं उनजे छांव पंहिंजे सदके में बीहंदो। هذا والله أعلم وصلى الله على سيدنا